जी मां रज़ाक मसण हींअर असां मौजूद आहियूं टोरंटो जे डाउनटाउन में, जिते जेके मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतुनि पारां ऐं ख़ासी सियासी समाजी जमातुनि ऐं गॾोगॾु जेको आहे हितां जे मौजूदु जेके हितां जूं तंज़ीमूं आहिनि, जंहिंमें JWC आहे, वर्ल्ड सिंधी कांग्रेस आहे, साना कैनेडा आहे ऐं साना GTA चैप्टर पारां मुख़्तलिफ़ जेके क़ौमुनि जा जेके माण्हू आहिनि, जंहिंमें सिंधी, बलोची, पंजाबी ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿियूं क़ौमूं आहिनि, उन्हनि जेको आहे एहतजाज जी कॉल ॾिनी आहे त जेको सिंध में ख़ासि तौर ते जेको फातिमा फरड़ो जो जेको मामिलो हली रहियो हुयो ऐं सकरन जो जेको वाक़ियो आहे, उहो हिकु लिंग कांडारींदड़ वाक़ियो जेको पेश आहे, उन जे लाइ इंटरनेशनल कम्यूनिटी पंहिंजो आवाज़ु उथारण जे लाइ हिते डाउनटाउन मेन टोरंटो में गॾु थी आहे। अचो तव्हांखे कम्यूनिटी जे मौजूदु मेंबरनि सां ऐं लीडरनि सां ऐं सियासी समाजी जेके हिते अॻुवाण मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि करायां। अचो त तव्हांजी ॻाल्हि ॿोल करां। साईं, हींअर जेको सिंध में हिकिड़ो तमामु वॾो अणवणंदड़ वाक़ियो सकरन जो पेश आयो आहे ऐं जेके बि वाक़िया हुननि जो जेको तसलसल आहे, एज़ अ साना सदर GTA चैप्टर पारां अव्हां जेको हिते एहतजाज जी जेको शरीक थिया हो, त इन जे हवाले सां अव्हां सिंध जो जेको सूरत हाल आहे मौजूदु आहे ऐं ख़ासि तौर ते सकरन वारे वाक़िए जे लाइ छा चवंदव? अव्हांजा छा वीचार आहे? असांखे तमामु घणो अफ़सोस थियो आहे। असांजी दिलि मां बि ईअं सम्झो रत जा ॻोढ़ा वहनि था, छो जो असां सां सदाईं नाइंसाफ़ी थियूं आहिनि ऐं असां हमेशह पुरअमन रहणु चाहियो आहे, पर ख़बर न आहे असां सां ईअं छो कयो थो वञे। ऐं हर वक़्तु असां पूरी कोशिशि कई आहे त असां सिंधी पुरअमन रहूं। असां अॻे बि पुरअमन हुयासीं ऐं हींअर बि असां पुरअमन आहियूं ऐं फ्यूचर में बि असां पुरअमन रही करे पाकिस्तान सां गॾु असां पाकिस्तान जी ख़िदमत करणु चाहियूं था, पर ख़बर न आहे असांखे छो असां सां धारियुनि वारो वर्ताव कयो वञे थो ऐं इन जे पुठियां ख़बर न आहे छा कहिड़ियूं क़ुवतुनि जो असांखे इन हद ताईं पुॼाए छॾियो अथनि जो असांजे घरनि में घिरी बि असां सां बदसलूकी कई थी वञे, असांखे लाश मिलिया ॾिना था वञनि। सो मां गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे अपील कंदुमि त ख़ुदा रा असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां सिंधी क़ौम मुतहद आहियूं ऐं असांजी कोशिशि इहा आहे त असां पाकिस्तान में रही करे पाकिस्तान जी ख़िदमत कयूं, पर असांखे एॾियूं नाइंसाफ़ियूं थियुनि जो ऐं असां उमेदु था रखूं जुडिशरी खां, उमेदु त असांखे जुडिशरी बि असांखे इंसाफ़ ॾींदी। ॾिसो, तव्हां हींअर जेका इंसाफ़ जी ॻाल्हि कई, ताज़ो जेको बयानु आहे वज़ीर दाख़िला जो, जंहिंमें ब्रिगेडियर हारिस आहे, उहो चए पियो त हीअ जेके माण्हू हुया दहशतगर्द हुया, जॾहिं त उन्हनि जी माज़ीअ में का FIR बि नाहे, न ई वरी हुननि जो को अहिड़ो ट्रैक रिकॉर्ड साम्हूं आयो आहे जंहिंसां महसूसु थिए त हीअ दहशतगर्द आहिनि। पर जेका उते जंहिं तरीक़े सां रेंजर्स या कानून नाफ़िज़ कंदड़ जेके ॿिया इदारा आहिनि, उन्हनि जंहिं तरीक़े सां कंहिं हिकिड़े बहिराणी जे ॻोठ में जंहिं तरीक़े सां हमिलो कयो आहे, इन सॼे हमले खे अव्हां कीअं पिया ॾिसो? तमामु माना हिकिड़ो असां सां बेवाजिबी आई आहे। ईअं थियणु न घुरिजे। जॾहिं त मुल्क जा हुक्मरान ईअं बयानु ॾियनि था त असांखे उन ते ॾाढो अफ़सोस आहे ऐं इन जे करे असां जुडिशरी खे ई रिक्वेस्ट कंदासीं त इन जी प्रॉपर इंक्वायरी थिए त जेका हक़ीक़त आहे उहा साम्हूं अची वञे। जेका हींअर टिर्कुनी कमेटी हिननि जोड़ी आहे ऐं ॿी जेका FIR थी आहे, त उन में बि जेके हुननि फैक्ट्स शो कया आहिनि, त हिकिड़ो त जेका FIR थी आहे उहा नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ थी आहे, ॿी जेका जुडिशली कमेटी बि जेका हिननि ठाही आहे, तव्हां छा था सम्झो त तव्हां उन जुडिशल कमेटी मां मुतमइन आहियो या उहा जेका आहे इंक्वायरी जी जेका रिपोर्ट ईंदी उहा साफ़ ऐं शफ़ाफ़ ईंदी, जॾहिं त उन जेके बेसिक जेके पॉइंट्स आहिनि उहे इहे ई आहिनि त नामालूम आहिनि? तव्हां छा था सम्झो त हिकु इंटरनेशनल लीडर जे तौर ते त तव्हां उन कमेटी मां केतिरो मुतमइन आहे ऐं तव्हां सम्झो था त इंसाफ़ जूं जेके सभई घुर्जूं पूरियूं थींदियूं? असांखे उमेदु आहे त इंशाअल्लाह असांखे सभु इंसाफ़ जूं उमेदूं पूरियूं थींदियूं ऐं जेके माण्हू उन में थिया आहिनि कमेटी में, ऐं आई होप त उहे हर तरह खां ॾिसी ऐं को गुड डिसीशन वठी, ऐं असांखे उमेदु आहे त पूरो इंसाफ़ मिलंदो। जॾहिं गवर्नमेंट असांजी कमेटी ठाही आहे, इट मीन दे नो समथिंग बेटर देन अस। तव्हां इहा कीअं उमेद करे सघो था जॾहिं त ब्रिगेडियर वक़्त खां पहिरीं हुननि माण्हुनि खे दहशतगर्द करार ॾेई छॾियो आहे, उन्हनि हारियुनि नारियुनि खे जंहिं मासूम माउ जे साम्हूं उन्हनि जे 3 पुटनि जा लाशा हुजनि ऐं उनजो जेको पीउ आहे उहो सदमे में फ़ौत थियल हुजे ऐं वक़्त खां पहिरीं इंक्वायरी या इन्वेस्टिगेशन खां पहिरीं उन्हनि खे दहशतगर्द करार ॾिनो वञे, त इन ब्रिगेडियर वारे मामले खे या जेको वज़ीर दाख़िला आहे सिंध जो हींअर, उन मामले खे अव्हां छा था सम्झो त इन मामले खां पोइ तव्हां उमेद रखी सघो था त गवर्नमेंट उन में का साफ़ ऐं शफ़ाफ़ियत जी का इंक्वायरी थींदी? बिल्कुलु असांखे उमेदु आहे त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थींदी। जेकॾहिं उन ब्रिगेडियर जी इहा ॻाल्हि फाइनल हुजे हा त शायदि कमेटी न ठहे। इट
एडमिन कमेटी खे अख़्तियारात आहिनि त उहा कमेटी विद ऑनेस्टी ऐं प्योरली उन्हनि इलाइक़नि में वञी उतां जे माण्हुनि सां वञी मिली पूरी जांच करे ऐं असांखे हिकिड़ी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी अॻियां रखंदी। न इंक्वायरी त ज़ाहिर आहे जॾहिं इन्वेस्टिगेशन थिए थी त उन खां बाद में हिकिड़ी रिज़ल्ट ईंदी आहे, पर रिज़ल्ट खां पहिरियों अनाउंस करणु तव्हां हिन खे कीअं था ॾिसो? त इहो न थियणु घुरिजे, मुंहिंजो अंदाज़ो पंहिंजे हिसाब में त थियणु घुरिजे ई न, छो जो जॾहिं बि का शइ थिए थी त उनखे माण्हू तह दिलि ताईं वञी उनजी फुल इंक्वायरी करे पोइ का न का स्टेटमेंट ॾियणु घुरिजे। पर मां इन जे लाइ त माना जेकॾहिं FIR खां वक़्त खां पहिरियों जेकॾहिं स्टेटमेंट आई आहे त इन स्टेटमेंट खे मां सुठो नथो सम्झां। तव्हां छा था सम्झो हींअर कहिड़ो मैसेज तव्हां कहिड़े अंदाज़ में तव्हां पंहिंजो जेको आवाज़ु आहे इंटरनेशनल लीडर हुजण जे तौर ते ऐं गॾो गॾु कैनेडा में अव्हां हींअर रहो था ऐं GTA चैप्टर जा जेको आहे सदर आहियो, त तव्हां हींअर कहिड़ो मैसेज पूरी सिंध लाइ ॾींदव ऐं हितां पंहिंजो कीअं जेको आवाज़ु आहे उहो आला ऐवाननि ताईं रखंदव त जीअं सिंध जे अंदरि इन तरह जा अणवणंदड़ वाक़िया ॿीहर पेश न थियनि? मां इहा ई दोस्तनि खे रिक्वेस्ट कंदुमि त पुरअमन थी ऐं इन शइ जो वेट कनि त इंक्वायरी रिपोर्ट छा थी अचे ऐं जेको कुझु फ़ैसिलो करिणो पवंदो उन खां पोइ करिणो पवंदो, छो जो असां पुरम ईंदा आहियूं त असांखे इंसाफ़ु मिलंदो, छो जो असांजे माण्हुनि सां जेके नाइंसाफ़ी थियनि असां उमेदु रखी सघूं था, छो जो असांजी जुडिशरी असांखे ज़रूरु इंसाफ़ु ॾींदी। ॿिए हंधि इंसाफ़ु मिले न मिले पर जुडिशरी मां असां पूरी तवक्को। अगर आप देखें तो पाकिस्तान में कोई भी प्रोविंस और फिर कोई भी जगह जो है वो अमन नहीं है, उसमें उन लोगों को परसिक्यूट किया जाता है, चाहे वो बलोची हों, सिंधी हों, पश्तून्स हों, फिर मज़हब के नाम पर भी किया जाता है, क्रिश्चियन हों, हिंदू हों, शिया हों या अहमदी हों। तो जैसा आपने सिंध के हवाले से बात की है कि जवान बच्चों को, बेटों को, बेटियों को माओं के सामने मारा जाता है, इसी किस्म का वाक़या बलूचिस्तान में भी हुआ है। यही वाक़या नॉर्थ वज़ीरिस्तान में भी हो रहे हैं, बन्नू में भी हो रहे हैं और खैबर पख्तूनख्वा में भी ऐसे सारे वाक़यात हो रहे हैं। और जो अगर उनको ये ख़दशा है, अगर वो ये समझते हैं कि ये दहशतगर्द हैं, तो उसका एक तरीक़ाकार है, उसका एक सिस्टमेटिक तरीक़ाकार है और वो ये होता है कि आप थ्रू प्रॉपर चैनल से उनको वो करें, ना कि ये कि आम लोगों को जो अपने हक़ के लिए आवाज़ उठाते हैं उनको टारगेट करके उनको मारें। तो मैं समझती हूँ कि ये सिलसिला अगर इसी तरह जारी रहा तो पाकिस्तान में ऑलरेडी बहुत अनरेस्ट है, लोग जहनी मरीज़ बन चुके हुए हैं, क्योंकि हर वाक़े के बाद एक और वाक़या होता है जो उससे ज़्यादा शदीद और अफसोसनाक होता है। तो मेरा ख़्याल है कि जितना ये सोशल मीडिया में इसका प्रचार होगा, लोगों को ऑथेंटिक बात पता चलेगी, क्योंकि आजकल पाकिस्तान में बहुत ज़्यादा एक दरोगोई का समा है और एक के बाद दूसरी साजिश है और लोग को सच्चाई का नहीं पता चलता। तो मेरा ख़्याल है कि सोशल मीडिया के ज़रिए लोगों को उनके हक़ के बारे में बताना चाहिए। ये एक एजुकेशन है, ये एक एडवोकेसी है कि लोग अपने हक़ के लिए खड़े हों, जो भी कौम है वो अपने हक़ के लिए खड़े हों और बाकी अक़वाम जो परसिक्यूटेड हुए हैं वो उनके साथ शाना बशाना खड़े हों। जैसे हम आज सिंधी प्रोटेस्ट के लिए आए हैं और ये प्रोटेस्ट इसलिए हम आए हैं कि हम समझते हैं कि जिस कौम को भी परसिक्यूट किया जाता है वो हमदर्दी के लायक है, उसकी आवाज़ सुनी जाए, न कि उसकी आवाज़ दबाई जाए। उनके साथ अपने मुल्क के जो लॉज हैं उसके मुताबिक उनको ट्रीट किया जाए, ना कि अबव द लॉ और बियॉन्ड द लॉ उनके साथ कोई। एज अ इंटरनेशनल ह्यूमन एक्टिविस्ट आप पूरी दुनिया के अंदर जो है ना मुख्तलिफ प्रॉब्लम्स को भी आप देखते हैं, सॉल्व भी करते हैं। ख़ास तौर पे इस केस को आप कैसे अपनी वॉइस को रेज़ करेंगी ताकि कम से कम उन लोगों तक ये आवाज़ हमारी पहुँचे और इस तरह के वाक़यात जो है वो दोबारा ना हो? मैं बड़े अफसोस के साथ ये कहूँगी कि इस तरह के वाक़यात फिर भी होंगे
और बार बार होंगे और बहुत ज़्यादा होंगे। फ़र्क आजकल सिर्फ ये रह गया है कि अब लोगों के पास मोबाइल फ़ोन है और वो उसको रिकॉर्ड कर देते हैं। हुकूमत जितना मर्ज़ी चाहे वो उसको दबाए, वो उस आवाज़ को दबाए, वो लोकल मीडिया पर या पाकिस्तान के मेन स्ट्रीम मीडिया पर ना लेकर आए, लेकिन लोग उसको पुट अप कर देते हैं सोशल मीडिया के ज़रिए। ये वाक़यात होते रहेंगे जब तक कि हुकूमत, जब तक कि हमारी स्टेट अपनी पॉलिसीज़ नहीं चेंज कर देते हैं। वो अपनी अगर जैसे मैं आपको एग्ज़ाम्पल देती हूँ कि अफ़गानिस्तान की जो पॉलिसी है वो अभी तक चेंज नहीं हुई, हमारी पॉलिसी इंडिया के साथ चेंज नहीं हुई। इश्यूज़ हमेशह असां इन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, ईंदा बि रहंदा आहियूं, पर अनफॉर्चुनेटली जेको बि इशू बर्निंग हूंदो आहे उनजी पोइवारी न थींदी। उन ते 2 ॾींहं 4 ॾींहं महीनो डिस्कशन थींदा आहिनि, एहतियात थींदा आहिनि, पर पोइ उनखां पोइ जेको आहिनि उन ते कोई पोइवारी न थींदी। हाणे हीउ जेको इशू आहे इहो तमामु दर्दनाक इशू आहे, जंहिं माउ जा यंग औलाद जेको आहे उहो मतिलबु जेकॾहिं उनखे ईअं मर्डर थी वञे घर में अची, त इन खां वधीक दुनिया में नाइंसाफ़ी कोई नथी थी सघे। जेकॾहिं को बि ॾुआरी आहे त छा कानून छो नथो पास करे, छो असांजी जुडिशल जेको अदालतूं आहिनि उहो अखियूं बंदि करे वेठियूं आहिनि, ऐं कानून जेको आहे उहो हर माण्हू लाइ अलॻि हुते छो आहे, ग़रीब लाइ अलॻि आहे, अमीर लाइ अलॻि आहे, सिंधी लाइ अलॻि आहे, मुआजिर लाइ अलॻि आहे। सो असां इहो प्रोटेस्ट था कयूं त महिरबानी करे असां स्टेट खे इहो हथ ॿधी रिक्वेस्ट बि कयूं था, एहतियात कयूं था त हिनजी बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको आहे हिनजी इन्वेस्टिगेशन थिए, ऐं जेको बि ॾुआरी हिननि जे पोयां उन्हनि खे बिल्कुलु बिहाइंड We are here for all, like for justice, and we want justice for every human. Like we have rules and regulations in Pakistan that are not applying for everyone, like for Fatma, for the Priya Kumari, for everything, and that the incident happened in Sakran, like they killed everybody, like 4 brothers. That's not a good thing, and it's very hurting to ourselves, and also like in Canada we are here for raise our voices. असां इन लाइ आवाज़ उथारिया तो अची करे असांखे इंसाफ़ खपे। असांजे पाकिस्तान में रूल्स एंड रेगुलेशन आहिनि जेके अप्लाई नथा थियनि, उहे असांखे करणु खपनि, ऐं जंहिंजी वजह सां असांखे इंसाफ़ मिले, ऐं जेके मतिलबु शयूं थियनि बि थियूं उन जे असांखे मतिलबु 3-4 ॾींहं उन शयुनि ॻाल्हियुनि ते अमल थिए थो, ऐं उनखां पोइ लाइक everybody is silent. That's not a good thing. प्रिया जो अञा ॻाल्हि ख़तमु न थी, अञा फातिमा जी ॻाल्हि ख़तमु न थी, तेसि ताईं सकरन वारो वाक़ियो थी वियो। त रोज़ु कुझु न कुझु सिंध में ॿुधी करे ॾाढो तकलीफ़ थिए थी, ॿुधूं था। त असां बसि सिंध वासियुनि सां इहे रिक्वेस्ट करियूं था त भई पंहिंजो तव्हां भाईचारी करियो, इतिहाद करियो, ऐं जीअं भई हिंदू मुस्लिम जो चकर थिए थो त असां गॾिजी करियूं। ईअं न त हू हिंदू आहिनि त असां न वञूं, मुस्लिम आहिनि त न वञूं, न, गॾिजी तव्हां कंदा तॾहिं तव्हां उन्हनि जेके बि इहो टेररिस्ट कनि पिया उन्हनि खे तव्हां मुंहुं तोड़ जवाबु ॾेई सघो था। त असां सभिनी सिंधी वासियुनि खे रिक्वेस्ट करियूं था कि प्लीज़ तव्हां फातिमा जो केस खे सही तरह सां अंजाम ॾियण में हेल्प करियो, उन्हनि खे प्रिया कुमारी खे रिकवर करण में हेल्प करियो। प्रोफेसर नूतन लाल जेको ग़लति इल्ज़ाम जे हेठि जेल में बंदि थियो पियो आहे उनखे हेल्प करियो ॿाहिरि कढण जी, ऐं अहिड़नि वाक़नि जी मज़म्मत करियो, न कि उन्हनि वाक़नि खे अञा बि तव्हां ज़ोर करियो था त अहिड़ा ॿिया वाक़िया माण्हू पंहिंजे ज़ाती मुफ़ाद जे ख़ातिर इहे प्रोफेसर नूतन लाल जहिड़ा वाक़िया थियनि था। ऐं प्रिया कुमारी खे प्लीज़ आज़ादु करायो। वी वांट जस्टिस फॉर फातिमा एंड प्रिया एंड प्रोफेसर नूतन लाल एंड सकरन वाक़े में जेकी बि असांजा ॿाहिरि विया आहिनि उन्हनि जे लाइ असां। बिल्कुलु तव्हां सही चयो त इहे त सफ़ा कहर आहे, क़यामत लॻो पियो ओॾे त ॾाढो बुरो हाल आहे। उहा ठीकु आहे, तकलीफ़ूं अचनि थियूं, पर मूंखे लॻे थो त ज़ालिमनि पाण में ॿधी करे छॾी आहे। ज़ालिम पाण में मिली करे ऑर्गेनाइज़्ड क्राइम हाणे कनि था पिया। छा जेका आहिनि इहे कानून ठाहिण वारा ऐं कानून लागू करण वारा ॿई अदारा जेके आहिनि उहे हिक ॿिए सां अगरि मिली करे कमु कंदा त पोइ टी कुवत खे एतिरी ताक़त न हूंदी न। त असां तॾहिं अॼु हिते बीठा आहियूं सभु तंज़ीमनि खे गॾु करे त ह्यूमन राइट एक्टिविस्ट जेका आहिनि पाकिस्तान में कमु कनि था पिया, उहो ज़ाहिर जिते किथे आवाज़ उथारींदा या त उहो खणिजी वेंदा या पोइ उन्हनि खे कूड़े केसनि में फासाए करे उन्हनि खे जेलनि में विझी छॾींदा। त असां उन्हनि सां पंहिंजे हिते इन प्लेटफॉर्म खे इस्तेमालु करे उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त जेका मज़लूम आहिनि उते जंहिंसां हेॾा वॾा ज़ुल्म थिया आहिनि, जंहिंजा बचा मारिजी विया आहिनि, असां सभु सिंधी क़ौमूं हिते जेतिरियूं बि ज़ातूं आहिनि उन्हनि खे परे रखे, जेतिरियूं बि ॿियूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे बि सभिनी खे गॾु मिलाए असां उन्हनि खे ॿुधाइणु था चाहियूं त असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं, ऐं जेसि ताईं उन्हनि खे पंहिंजे इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु इंसाफ़ न मिलंदो तेसि ताईं असां उन्हनि सां गॾु उन्हनि जे इन्हनि मुज़ाहरनि में बि शिरकत कंदा रहंदासीं।
ऐं बाक़ी असां दरख़्वास्त था कयूं पिया कानून ठाहिण वारा इदारा ऐं कानून नाफ़िज़ करण वारा इदारा इन्हनि ॿिन्हिनि खे कि इन्हनि खे बि कंहिंजी साइड कंहिंजो रुतबो कंहिंजो डिपार्टमेंट ॾिसे बिना जेको मुजरम आहे उनखे मुजरम जी नज़र सां ॾिसियो वञे ऐं उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो। नालो हाजन कलोड़ो आहे ऐं सीनियर वाइस चेयरपर्सन आहियां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो। अॼु असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां हिते एहतिजाज जेको आहे सो तमामु शॉर्ट नोटिस ते एहतिजाज रिकॉर्ड करण लाइ जेको ख़ासि तौर ते हीउ वाक़ियो थियो आहे माड़ी जलबाणी में ऐं उन जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। दोस्तनि खे शाबसात तमामु शॉर्ट नोटिस ते सभु अची दोस्त गॾु थिया आहिनि जिन में बलोच पश्तून कश्मीरी पंजाबी ॿिया ॿियूं क़ौमुनि जा बि जेके आहिनि ॿियनि क़ौमुनि जा बि जेके दोस्त आया आहिनि ऐं उन्हनि खे उन्हनि जी वॾी महिरबानी। तव्हां ॾिठो त केतिरे अंग में हिते माण्हू आहिनि ऐं जैसी ताईं मुज़म्मत जो त लफ़्ज़ मुंहिंजे ख़्याल में हाणे तमामु नंढड़ो आहे। सो बेसिकली असांखे हाणे इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणो पवंदो, दुनिया जे हर कुंड कुर्छ मां उथारणो पवंदो ऐं हिन एहतिजाज जो बुनियादी तौर ते मक़सदु असांजो इहो आहे त असां जेके उते असांजा माण्हू एहतिजाज में आहिनि उन्हनि सां यकजहतीअ जी तौर ते असां गॾु हिते करणु चाहियूं था, उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां तव्हां सां गॾु आहियूं, भली असां दुनिया जे जेको आहे नंबर 1 मुल्कनि में वेठा हुजूं। ऐं ॿियो इहो आहे त असां इंटरनेशनल कम्यूनिटीअ खे ॿुधायूं त उते छा पियो थिए असांजे माण्हुनि सां ऐं उनजे लाइ ऐं ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइज़ेशन जेके दुनिया जूं आहिनि उनखे बि असां ॿुधाइणु चाहियूं था त हू असां हिन मामले में उन्हनि जो जेको आहे अॻिते ॾिसो। तव्हां इंडिया जो हिकिड़ो मामिलो थिए थो त उते उन्हनि सां कीअं था माण्हू उन्हनि जा गॾु थी वञनि, उन्हनि जा MPs वग़ैरह सारा कुझु जेको आहे गवर्नमेंट लेवल ते बि माण्हू उन्हनि जा प्रोग्राम असांजा माण्हू उते थियनि था त कंहिंखे का ख़बर ई नथी पए। उनजे लाइ ज़रूरी आहे त असां गॾिजी आवाज़ु उथारियूं ऐं उनखे ॾिसो। हाणे ही माण्हुनि खे मारियो अथऊं वञी ॻोठनि में ऐं चवनि था त दहशतगर्द ऐं उन जे 24 कलाकनि जे अंदरि ई होम मिनिस्टर चवे थो त हीउ जेको आहे असां दहशतगर्दी जी इतलाह हुई। भई दहशतगर्दी जी इतलाह हुई त तव्हां उनखे पकड़ियो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां उन्हनि खे पहिरियों मारे छॾियो ऐं पोइ जेको आहे सो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कोई केस बि न आहे, अॼु ताईं कोई केस न आहे उते दाख़िल थियल। ऐं मस्तोंग में साॻियो वाॻियो ख़ुदकुश बमबार फाथो आहे, उते चवनि था त बाबा उन एतिरा माण्हू मारिया आहिनि, उते उनको कोन पहुची सघिया आहिनि। 9 मई ते केतिरा माण्हू जेका GHQ ताईं हमिलो थी वियो, सभु कुझु थी वियो, उन्हनि मां त कंहिंखे बि मारियऊं कोन, उन ते केस दाख़िल कया अथऊं, उहे कया अथऊं। भई हिननि ते बि तव्हां केस दाख़िल कयो आहे। ऐं कहिड़ी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे रज़ाक साईं की असांखे त मानी नथी वणे, निंड नथी अचे त हिकिड़ी माउ जो छा हाल हूंदो जंहिंजा बच्चा जेके आहिनि, जिनजी हफ़्तो पोइ शादी थियण वारी हुई, उनजा बच्चा उनजे साम्हूं उनजा क़तल कया विया, उनजी भेणुनि जो छा हाल हूंदो उन्हनि जो। ऐं इहो को पहिरियों अजमल सावंत जो केस तव्हांजे साम्हूं आहे, प्रिया कुमारी ग़ाइबा का कोन, उते इन्हनि जी जेका रिट कोन थी अचे, उहा किथे प्रोफेसर नोतनलाल केतिरे अरसे खां वियो। रिसेंटली सिंध जो गबरू अफ़ज़ल लुंड उन खे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे। माना हर रोज़ु जेको आहे असां हिकिड़ो अञा उनजे ॾुख ग़म मां नथा निकिरूं ऐं उनजे लाइ को आवाज़ु नथा उथारे सघूं त उनखां वॾो असांजो ॿियो जेको आहे सो तयारु वेठो आहे। सो असां पंहिंजे तरफ़ूं हिकिड़ी कोशिशि कई आहे ऐं कंदा रहंदासूं ऐं असां इहो यकीन ॾियारणु था चाहियूं त सिंध जे दोस्तनि जेके उते धरतीअ ते वेठा कनि उनखे सलाम बि पेश कयूं था त केॾियुनि ॾुखियुनि हालतुनि मुआशी ॾुखी हालतुनि में बि हू पंहिंजे बका जी जंग विड़ी रहिया आहिनि। त असां उनखे विसारियो न आहे, असां उन सां गॾु आहियूं ऐं असां दुनिया जे हर प्लेटफॉर्म ते उन्हनि जे लाइ आवाज़ु उथारींदा रहंदा। अच्छा, हिकिड़ी जेका ॿी अहम ॻाल्हि आहे, अॼु जेको हिकिड़ो त तव्हां जेको वज़ीर दाख़िला जो जेको बयानु ॿुधायो त हुन ॿुधायो आहे त बाबा जेके आहिनि माण्हू दहशतगर्द हुया। ॿी शइ जेका आहे ताज़ो ई हुनजो जेको हींअर बयानु आयो आहे त बाबा हुननि मज़ाहमत कई आहे ऐं उन बयान में हू ॿुधाए थो त मज़ाहमत में हुननि वटि लठियूं हुयूं ऐं कुहाड़ियूं हुयूं ऐं लठियूं कुहाड़ियूं जेके हुयूं तॾहिं जेको असां हुननि खे मारियो आहे। पर वरी उनजे बावजूदि जॾहिं हुन खां सुवाल थो थिए त बाबा छा लठियुनि कुहाड़ियुनि वारा जेके माण्हू आहिनि उहे छा दहशतगर्द हुया या हुननि जे मथां माज़ी में कंहिं बि क़िस्म जी का बि FIR न हुई, त हू ॿुधाए थो त असां जेको आहे हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे। हीअ जेका कमेटी जुड़ी आहे, इन कमेटी जेका आहे उन मूं तव्हां मुतमइन आहियो त इन्हनि माण्हुनि खे इंसाफ़ मिलंदो ऐं इहा कमेटी इंसाफ़ ॾींदी जॾहिं त हू पंहिंजी रिज़ल्ट अॻु में ई ॿुधाए चुका। तव्हां जीअं पाण ई चयो, तव्हांजे हिन सुवाल जो जवाबु तव्हांजे सुवाल में ई आहे। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहा त इहा तारीख़ बि ॿुधाए थी पाकिस्तान जी त अॼु ताईं कंहिंजो बि जेको आहे कोई बि जेके बि कमीशन थियूं आहिनि उनजो को बि रिज़ल्ट न आयो आहे, उनजे खिलाफ़ु को बि एक्शन न थियो आहे। जेकॾहिं एक्शन थिए हा त अॼु इहो वरी वाक़िया ॿीहर न थियनि हा। सो असां इनखे ॾिसो, जेकॾहिं उनखे कमीशन ई विहारणी हुई, फैक्ट फाइंडिंग ई करणी हुई त पोइ पहिरियों बयानु ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई। ॿी ॻाल्हि इहा त लठनि सां तव्हांखे माण्हू मारनि पिया त तव्हां उनखे गिरफ़्तार करे सघो, तव्हां त बंदूकनि सां तव्हां उन्हनि खे मारियो छो? सो सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इहो सॼो ढोंग आहे, इहो माण्हुनि खे सिर्फ़ु थधो करण जे लाइ हू कनि था। इन में कंहिं बि क़िस्म जी सचाई न आहे ऐं सभिनी खे ख़बर आहे जेके नामालूम। तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे सॼी सिंध में
जो न केरु पुछणु कानून इंसाफ़ आइन सॼे बि टीवीअनि ते रेडियोनि ते मीडिया ते आइन जो ज़िक्र थो कयो वञे, पर उन आइन खे पामाल कंदे ऐं ग़रीबनि सां मिसकिननि सां ज़्यादतियूं थियूं कई वञनि। वरी जेके माण्हू ज़्यादतियूं कनि था वरी उन्हनि माण्हुनि खे इंक्वायरियुनि जो चवनि था त तव्हां कहिड़ो इंसाफ़ ॾींदव। मां हिते जेके सिंधी कम्यूनिटी आहे कैनेडा में ऐं जेके सॼी दुनिया में असां जेके ॿियूं असांजूं जेके मज़लूम क़ौमूं आहिनि उहे असां हिते सभु इन्हनि जो इहो व्यू आहे त बाबा पाकिस्तान में इंसाफ़ कयो वञे मज़लूमनि खे। ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे सकरन में जंहिंमें नाक बेगुनाह गबरू सिंधियुनि खे शहीद कयो आहे, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि जे ख़ानदाननि जी पोइवारी कई वञे ऐं उन्हनि जी जेका हिन वाक़िए जी जांच आहे उहा घटि में घटि हाई कोर्ट जे जज खां कराए। 4 जेका माण्हू हुया जेका शहीद थिया सकरन में उहे ख़ुदकाश बमबार हुया। तव्हां कॾहिं को ॿुधियो आहे, कॾहिं मूं कॾहिं पंहिंजी लाइफ न ॿुधियो आहे त को सिंधी को ख़ुदकश बमबार थियो हुजे, कॾहिं न थींदो आहे कंहिं बि। इहो हिकिड़ो मौलवी थी सघे थो, मुला थी सघे थो कंहिं ॿिए सूबे जो, पर सिंध जो माण्हू कॾहिं ख़ुदकश बमबार नथो थी सघे। हिकिड़ी त ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे अरे बाबा हुननि जे ख़िलाफ़ु अगरि को केस हुयो, जेके सकरन माण्हू मरिया जेका तव्हां शहीद कया, को केस हुयो त पोइ कोर्टूं छो जो लाइ आहिनि। हे हिकिड़े सुप्रीम कोर्ट जी जेकी 20-20 लख पघार आहे ऐं 50-50 उन जा बॉडी गार्ड आहिनि ऐं 10-10 उन प्रोटोकॉल में गाॾियूं आहिनि, उन्हनि खे पघारूं मिलनि थियूं। सुप्रीम कोर्ट जा, हाई कोर्ट जा, सेशन कोर्ट जा वकील आई मीन जज जेका आहिनि, कोर्टूं आहिनि, इहे छाजे लाइ आहिनि? जेलूं छाजे लाइ आहिनि? इहे वकील छाजे लाइ आहिनि? इहे लाइ आहिनि न त बाबा जेको माण्हू अगरि को ॾोहो थो करे त कोर्ट अॻियां पेश कयो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त ईअं कॾहिं थियो आहे त हिकिड़ो अगरि को मुक़ाबिलो थियो हुजे त को माण्हू फायरिंग कंदो आहे। पुलिस खे ट्रेनिंग हूंदी आहे, रेंजर्स खे ट्रेनिंग आहे, उहो मुक़ाबिलो थिए त भई तव्हां जेको फायरिंग तव्हांजी थिए उहो जंग में गोली लॻे। हा बिल्कुलु, उहो ईअं या त हवाई फायर थिए, हवाई फायर में अगरि नथो थिए त पोइ जंग में फायर कयो त माण्हू जहिड़ो रहे। पर तव्हां इहो कीअं था चओ पिया त हिकिड़ो सिधा फायर कया, 4 माण्हुनि खे तव्हां मारियो आहे। मां सम्झां थो हिनजी मां पुरज़ोर मज़म्मत थो कयां। न सिर्फ़ु इहो बल्कि प्रिया कुमारी वारो जेको वाक़ियो आहे उहो, फातिमा उड़ा जेको आहे उहो, अहिड़ा वाक़िया न थियणु घुरिजनि। ऐं जेसिताईं सिंध जा माण्हू हाणे हिकिड़ी मुहिम, हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी आहे, सोशल मीडिया इन शइ खे खयो आहे। सोशल मीडिया जो सुठो तमामु हिकिड़ो स्ट्रॉन्ग रोल रहियो आहे। स्पेशली असांजो जेको नौजवान आहे उहो फेसबुक ते या मीडिया सोशल मीडिया ते वेठो आहे, इन आवाज़ खे खणे थो। अगरि न हुजे हा त इन वक़्तु असांजो जलसो बि इन वक़्तु प्रोटेस्ट बि न थिए हा। उन ज़रिए हिकिड़ी ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त जेको वज़ीर दाख़िला हींअर मौजूदु आहे ब्रिगेडियर हारिस जेको आहे उहो वक़्त खां पहिरीं, इन्वेस्टिगेशन खां पहिरीं उन्हनि माण्हुनि खे दहशतगर्द करार ॾेई करे चए थो त बाबा हीउ दहशतगर्द हुया, उन्हनि मुज़ाहमत कई। अॼु जो जेको हुनजो बयानु आहे, ताज़ो जेको रिसेंटली बयानु जेको हुनजो आहे त बाबा हुननि असांजे मथां रेंजर्स जे मथां कुहाड़नि सां ऐं लठियुनि सां जेको आहे हमिलो कयो। तव्हां छा था सम्झो त इंक्वायरीअ खां पहिरीं हुननि वटि कंहिं बि क़िस्म जी का बि रिज़ल्ट कोन्हे का, इन्वेस्टिगेशन जी जेके मराहिल कंप्लीट न आहिनि, पर उन्हनि खे वक़्त खां पहिरीं दहशतगर्द करार ॾियणु, ऐं जॾहिं त माज़ीअ में हुननि जो अहिड़ो को बि जेको आहे सो ट्रैक कोन्हे को, त इन बयान खे ख़ासि तौर ते हिन वज़ीर दाख़िला जे बयान खे अव्हां कीअं पिया ॾिसो? सही ॻाल्हि इहा आहे त असां हिन डेवलप सोसाइटी में रहूं था, डेवलप माशरे में रहूं था पिया। जेसि ताईं माण्हू जो जुर्म साबित नथो थिए तेसि ताईं उहो इनोसेंट आहे। कोर्ट बि जेसि ताईं फ़ैसिलो नथी ॾिए तेसि ताईं उहो माण्हू इनोसेंट आहे। इहो वज़ीर दाख़िला हिकिड़ी हाईएस्ट पोजीशन आहे, पोर्टफोलियो आहे हिकिड़ो होम मिनिस्ट्री जो की लीड थो करे पियो सिंध में। हींअर आख़िर में जेको आहे सो इंटरनेशनल लेवल ते वेही करे इज़त साना जेको आहे सो कैनेडा जा सदर हुजण जी हैसियत सां तव्हां पंहिंजो आवाज़ सिंध जे लाइ, सिंध जे मज़लूम माण्हुनि लाइ कीअं उथारींदो? छा था ॾिसो न, हीउ जेको सिंध जे अॼु जी जेको हिकिड़ो प्रोटेस्ट आहे, इहो बि हिकिड़ी आवाज़ आहे हिकिड़ी क़िस्म जी। हिन में तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा माण्हू जमा थियनि हिन में, ऐं असां ॿी जेकी तंज़ीमुनि सां गॾु आवाज़ सां गॾु खणंदासीं। ऐं जिथे बि ज़ुल्म थींदो, सिंध में कहिड़ी बि जात ज़ुल्म थिए, सो असांजी हिकिड़ी कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन आहे। पर जॾहिं असांजी हयातियुनि ते जॾहिं असांजे मथां हमला थींदा, असांखे फिज़िकल अटैक थींदा, माण्हू मारियो वेंदो, त पोइ असांजो कल्चर न, पोइ असांजी हयातियूं सभिनि खां पहिरियों असां उन्हनि खे बचाईंदासीं। ऐं असां ॿियनि तंज़ीमुनि सां गॾु बीठा आहियूं। असांजी कोशिशि हूंदी त असां सिंध जे लाइ, सिंध जी क़ौम जी लाइ, सिंधी माण्हुनि लाइ जेका राय आहे उहा कीअं रखंदो? सिर्फ़ु मुंहिंजी राय सिर्फ़ु मुख़्तसर ऐं ॾाढी सादी आहे। उहा इहा आहे त सिंध में अकाउंटेबिलिटी न आहे। चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा, उहो कानून सिंध में राइज आहे।
ठीकु आहे न, जेको बि ज़ुल्म करे थो, बरबरत करे थो, उहो आसानीअ सां उन मां निकिरी वञे थो। अकाउंटेबिलिटी न आहे। अगरि कानून पंहिंजो रस्तो वठे, अगरि कानून उन्हनि खे अकाउंटेबल करे, उन्हनि जो एहतिसाब करणु शुरू करे, त कंहिंखे ज़रूरत ई कोन थींदी त ईअं करे। ॾिसो न, हिननि मुल्कनि में मजाल आहे त को ट्रैफ़िक जी लाइट बि तोड़े। असां वटि त घरनि में घिड़ी करे माण्हुनि खे मारियो थो वञे, नियाणियुनि ते सिधा फायर कया था वञनि। इन जो मतिलबु त जेको ॾाढो आहे न, जेको ताक़तवर आहे न उते साईं, उन जो कॉन्फिडेंस हाई लेवल ते आहे। उनखे ख़बर आहे त मां कल्ह बि छुटी वियो हुउसि, अॼु बि छुटंदुसि ऐं सुभाणे बि को अहिड़ो अमल कंदुसि त छुटी वेंदुसि। सो इहा बेसिकली लाक़ानूनियत आहे। इन खे इंग्लिश में एनार्की चइबो आहे। ऐं इहो तबाहीअ जे फेज़ में एंटर थी विया आहियूं एज़ अ सोसाइटी, एज़ अ समाज। ऐं ईअं न आहे त तबाही अचे पई अॻियां, न न न, तबाहीअ जे पहिरें फेज़ में हलूं पिया ऐं अञा ॿियो फेज़ अचण वारो आहे। ऐं इन खे अगरि को रोकणो आहे त जेके साञा हवंद क़ुवतूं आहिनि ऐं जेका सिविल सोसाइटी आहे, उनखे अखियूं खोलणियूं पवंदियूं ऐं आवाज़ उथारणो पवंदो। ॿियो को बि तरीक़ो मूंखे नज़र कोन थो अचे सर। अच्छा, हींअर जेका ब्रिगेडियर जो जेको बयानु आयो आहे, उन इन्वेस्टिगेशन खां पहिरियों ई पंहिंजी जेका रिज़ल्ट ॿुधाए चुको आहे त बाबा उहे जेके माण्हू हुया दहशतगर्द हुया, जॾहिं त माज़ी में उन्हनि जो अहिड़ो को ट्रैक रिकॉर्ड कोन पियो मिले। ऐं गॾोगॾु जेका हुननि कमेटी बि जोड़ी आहे, तव्हां छा था सम्झो त हिकिड़े पासे कमेटी जो जोड़णु, ॿिए पासे वक़्त खां पहिरीं जेकॾहिं उनजी रिज़ल्ट ॿुधाइनि, नतीजो ॿुधाइणु, तव्हां सम्झो था त इन कमेटी मां को उन ग़रीब माउ खे इंसाफ़ मिली सघंदो? थाणे में इंफॉर्म थींदो आहे, इंटीमेशन थींदी आहे, पोइ उहा लोकल पुलिस वारा वठी तव्हां उन्हनि जी सर्च कंदा आहियो। हीअ त अंधाधुंध अंधनि घोड़नि वांगुरु उन्हनि जे ॻोठ में काहे पिया। हू बाग़ैरत माण्हू आहिनि, जलबाणी, उन्हनि जूं नियाणियूं, उन्हनि जूं वनियूं, उन्हनि जा नंग उन घर में मौजूदु हुआ, उन में हू घिड़ी पिया। छा हू रेज़िस्टेंस बि न कनि? कंहिं कुतर पे कई, कंहिं मेंह खे जो खीर पे ॾुधो ऐं अचानक उन्हनि जे घरनि में घिड़ी पिया ऐं हिकिड़ो कहर मची वियो ऐं उन में चवंदा त असांखे रेज़िस्टेंस मिलियो। इहो सरासर कूड़ आहे। हिननि में को विजन न आहे, इहा जहालत आहे ऐं हिन जे ॾाढ जे नशे में हिननि खां इहो अमल थी वियो आहे ऐं इन जो इलाजु इहो आहे त हिननि खे कैफ़र किरदार ते जी नाज़रीन, जीअं त तव्हां माण्हुनि जी जेका आहे ॻाल्हि ॿोल ॿुधी, जंहिंजो चवणु हुयो त हिन वाक़े खे मुकमल तौर ते साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको आहे इंक्वायरी थियणु खपे। जेका जांच कमेटी जेका जुड़ियल आहे, उन जे अंदरि अहिड़ा माण्हू शामिलु कया वञनि जंहिंजो पंहिंजो किरदार बि जेको आहे साफ़ ऐं शफ़ाफ़ हुजे। ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुरअमन जेको एहतजाज जी जेका कॉल हुई, उन जी जेका हिकिड़ी वजह हुई उहा इहा हुई त सिंध जे अंदरि जेकॾहिं इन तरह जूं इंक्वायरियूं प्रॉपर तरीक़े सां वेहंदियूं त शायदि माण्हुनि खे जेको आहे सो इंसाफ़ जेको आहे सो मिली सघे। जेकॾहिं जंहिं बि इंक्वायरीअ में या कंहिं बि जांच कमेटीअ में प्रॉपर माण्हुनि जो न वेहणु जो मतिलबु इहो आहे त सिंध सां वेसाघाती ऐं इन तरह जा जेके अणवणंदड़ जेके वाक़िया आहिनि उहे हमेशह पेश ईंदा रहंदा। इन सां गॾु प्रोग्राम स्पेशल टॉक खां मूंखे यानी रज़ाक मसण खे टोरंटो खां इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।